औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु 19 मार्च 2025 जो ॾींहुं आहे ऐं अॼु असांजो मौज़ू आहे ख़ैर मोहम्मद आरी जे नस्ल जो शजरो। ख़ैर मोहम्मद आरी जो उहा मोअज़िज़ ऐं मोहतरम हस्ती आहे जंहिंजे नाले जे पुठियां ॻोठ ख़ैर मोहम्मद आरी जा सॾियो वञे थो। ख़ैर मोहम्मद खे 3 पुट ऐं हिकु भाइटियो आहे जंहिंजो नस्ल इन ॻोठ में वधियो ऐं विझियो। उन जा 3 पुट ही आहिनि: अब्दुल मजीद, ख़ावंद ॾिनो कादुर बख़्श ऐं हुन जो भाइटियो सैदाद। अब्दुल मजीद खे हिकु पुटु आहे ख़ैर मोहम्मद। ख़ावंद ॾिने खे 4 पुट आहिनि: अता मोहम्मद, फ़तह मोहम्मद, दुर मोहम्मद, नेमतुल्लाह। कादुर बख़्श खे 5 पुट आहिनि: नसीर मोहम्मद, मोहम्मद अली हसन, अब्दुल लतीफ़, कलीमुल्लाह। सैदाद खे 5 पुट आहिनि: सुलेमान, मोहम्मद उस्मान, मोहम्मद ईसा, अली शेर, कबूल मोहम्मद। अता मोहम्मद खे हिकु पुटु आहे अब्दुल मजीद। फ़तह मोहम्मद खे 3 पुट आहिनि: ख़ैर मोहम्मद, हाकिम अली, ग़ुलाम अल्लाह। दुर मोहम्मद खे 2 पुट आहिनि: ख़ावंद ॾिनो उर्फ़ साईं सूफ़ी असदुल्लाह, ख़ालिद सैफ़ुल्लाह। नेमतुल्लाह खे 2 पुट आहिनि: बरकत अली, शफ़क़त हुसैन उर्फ़ तारिक हुसैन। नसीर मोहम्मद खे 3 पुट आहिनि: अहमद बख़्श उर्फ़ डहर, अला बख़्श उर्फ़ अलण, अब्दुर्रहीम। मोहम्मद खे 3 पुट आहिनि: अमान अल्लाह, ख़ैर मोहम्मद, अब्दुल्लाह उर्फ़ अबलू। अली हसन खे 7 पुट आहिनि: ग़ुलाम हुसैन, कादुर बख़्श, ज़ाहिद अली, अयाज़ अली, रियाज़ अली, फ़याज़ अली, अमानुल्लाह उर्फ़ अमन। अब्दुल लतीफ़ खे 4 पुट आहिनि: नजीउल्लाह उर्फ़ नजन, सफ़ीउल्लाह उर्फ़ बहर, सलीमुल्लाह उर्फ़ बेबो, समीउल्लाह उर्फ़ मनो। कलीमुल्लाह खे 3 पुट आहिनि: हिज़्बुल्लाह, तौफ़ीक़ अमन, अतीक़ रहमान। सुलेमान खे 2 पुट आहिनि: अज़ीज़ुल्लाह, अली नवाज़। मोहम्मद उस्मान खे 3 पुट आहिनि: इलाही बख़्श, रसूल बख़्श, बख़्शल। मोहम्मद ईसा खे 1 पुट आहे सैदाद। अली शेर खे 1 पुट आहे ग़ुलाम रसूल। अब्दुल मजीद खे 1 पुट आहे मज़हर अली। ख़ैर मोहम्मद खे 1 पुट आहे शेर मोहम्मद उर्फ़ शेरल। हाकिम अलीअ खे 2 पुट आहिनि: नादिर अली, ख़ादिम हुसैन। ग़ुलाम अल्लाह खे 1 पुट आहे ज़ुबैर अहमद। ख़ावंद ॾिने उर्फ़ असदुल्लाह खे 5 पुट आहिनि: ख़ुर्शीद अहमद, अब्दुल करीम, फ़िदा हुसैन, फैज़ मोहम्मद, दुर मोहम्मद। ख़ालिद सैफ़ुल्लाह खे 1 पुट आहे कैसर ख़ान उर्फ़ ख़ान। बरकत अलीअ खे 6 पुट आहिनि: फ़रमान अली, नेमतुल्लाह, मोहम्मद क़ज़ाफ़ी, यासिर अली, अशरफ अली उर्फ़ सिंधी, शाहजहां उर्फ़ जानी। शफ़क़त हुसैन उर्फ़ तारिक हुसैन खे 4 पुट आहिनि: शौकत अली उर्फ़ बबलू, वसीम अली, सजाद अली, फ़ारूक अली उर्फ़ नोमी। अहमद बख़्श खे 3 पुट आहिनि: नसीर अहमद, इम्तियाज़ अली, जुनैद अहमद। अला बख़्श खे 1 पुट आहे सिकंदर अली। अब्दुर्रहीम खे 3 पुट आहिनि: राशिद अली, शुएब अली, ज़ुहैब अली। ख़ैर मोहम्मद खे 3 पुट आहिनि: मोहम्मद बख़्श, ज़ीशान अली, मुज़मिल अली। अब्दुल्लाह खे 2 पुट आहिनि: मुजीब, साबिर अली। ग़ुलाम हुसैन खे 4 पुट आहिनि:
अली रज़ा, रुज़वान अली, प्यास अली, एहसान अली। कादर बख्श खे हिकु पुटु आहे, गुल मोहम्मद। ज़ाहिद अली खे ॿ पुट आहिनि, बाकिर अली, ज़ाकिर अली। अयाज़ अलीअ खे ॿ पुट आहिनि, अली हसन, मोहम्मद हनीफ। रियाज़ अलीअ खे ॿ पुट आहिनि, अज़ादार, तौक़ीर हुसैन। नजीउल्लाह खे ॿ पुट आहिनि, अब्दुल लतीफ़, शाज़ेब। समीउल्लाह खे ॿ पुट आहिनि, मुंतज़िर, महदी, आज़ान अली। हिज़्बुल्लाह खे ॿ पुट आहिनि, काशिफ अली, कासिम अली। अतीक रहमान खे 4 पुट आहिनि, अली वारिस, फरहत अली, समीर अली, बिलावल अली। अज़ीज़ुल्लाह खे 2 पुट आहिनि, सुलेमान, शाहनवाज़। अली नवाज़ खे 3 पुट आहिनि, लियाकत अली, नियाज़ हुसैन उर्फ नाज़ल, एजाज़ अली। इलाही बख्श खे 1 पुट आहे, मोहम्मद बख्श उर्फ आरिजो साहब। रसूल बख्श खे 3 पुट आहिनि, मीरल, पीर बख्श, मौला बख्श। बख्शल खे 4 पुट आहिनि, अली अनवर, अली डिनो, मोहम्मद उस्मान, नज़ीर अहमद। सईदाद खे 3 पुट आहिनि, मंज़ूर अली, मुमताज़ अली, इमदाद अली। ग़ुलाम रसूल खे 5 पुट आहिनि, अली शेर, अली असगर, मोहम्मद ईसा, कबूल मोहम्मद, अकबर अली। मज़हर अलीअ खे 3 पुट आहिनि, अता मोहम्मद, बख्त अली उर्फ बखन, सिराज अहमद। शेर मोहम्मद खे 4 पुट आहिनि, फ़तह मोहम्मद, नूर मोहम्मद उर्फ नूरल, ज़ुबैर अहमद, ज़मीर अहमद। नादर अलीअ खे 1 पुट आहे, मुनव्वर अली। फ़िदा हुसैन खे 1 पुट आहे, वफ़ा हुसैन। फैज़ मोहम्मद खे 2 पुट आहिनि, रज़ा हुसैन उर्फ सदा, अता हुसैन। कैसर खान खे 1 पुट आहे, मोहम्मद हुसैन। फरमान अलीअ खे 2 पुट आहिनि, अरसलान अली, साहिल अली। नेमतुल्लाह खे 1 पुट आहे, सरताज अली। शौकत अलीअ खे 1 पुट आहे, मोहम्मद तहा। सिकंदर अलीअ खे 3 पुट आहिनि, आदिल अली, अदनान अली, जवाद अली। सुलेमान खे 4 पुट आहिनि, अज़ीज़ुल्लाह, सनाउल्लाह, गुल मोहम्मद उर्फ गुल, रहमतुल्लाह उर्फ रमू। शाहनवाज़ खे 5 पुट आहिनि, सरफराज उर्फ गुड्डू, निसार अली, परवेज़ अली उर्फ बगो, वकार अली उर्फ अचाल, सजाद अली। लियाकत अलीअ खे 3 पुट आहिनि, हमीद, वहीद, मुश्ताक। नियाज़ हुसैन खे 2 पुट आहिनि, मोहसन अली, रुखसार अली। एजाज़ अलीअ खे 5 पुट आहिनि, मसऊद अहमद, राशिद अहमद, सरमद हुसैन, सफदर अली, नफ़ीस अहमद। मीरल खे 4 पुट आहिनि, इलाही बख्श, रियाज़ अली, इशफाक अली, इरफान अली। पीर बख्श खे 4 पुट आहिनि, ज़ुल्फ़कार अली, ग़ुलाम मुर्तज़ा, ग़ुलाम मुस्तफ़ा, ताहिर हुसैन। मौला बख्श खे 2 पुट आहिनि, सज्जाद हुसैन उर्फ तालिब, ज़ैनुल आबिदीन उर्फ ज़ैनो। अली अनवर खे 3 पुट आहिनि, उस्मान, नज़ीर अहमद, अफ़ज़ल अली। नज़ीर अहमद खे 4 पुट आहिनि, असलम, अली डिनो, अब्दुल हमीद, सागर। मंज़ूर अलीअ खे 1 पुट आहे, गुलज़ार अली। मुमताज़ अलीअ खे 2 पुट आहिनि, मंज़ूर अली, इमदाद अली। इमदाद अलीअ खे 5 पुट आहिनि, सईदाद, सदाम हुसैन, मंठार अली, आरिफ अली, आसिफ अली। अली शेर खे 2 पुट आहिनि, रज़ाक अली, सईद अली। मोहम्मद ईसा खे 5 पुट आहिनि,
आमिर अली, अतहर अली, नईम अली, सोहेल अहमद, फ़हीम अली। कबूल मोहम्मद खे हिकु पुटु आहे, अज़हर अली। अकबर अली खे ॿ पुट आहिनि, मोहम्मद उस्मान, आफ्ताब अहमद। अता मोहम्मद खे 3 पुट आहिनि, अब्दुल मजीद, मोहम्मद यूसुफ, मोहम्मद अमीन। मुनवर अली खे हिकु पुटु आहे, हाकिम अली। अज़ीज़ुल्लाह खे हिकु पुटु आहे, फरहान अली। सरफराज़ अली खे हिकु पुटु आहे, फरहद अली। निसार अली खे 2 पुट आहिनि, कदम अब्बास, फज़लुल्लाह। वहीद खे 3 पुट आहिनि, यासीन अली, इंसाफ अली, हमीद। मुश्ताक खे हिकु पुटु आहे, लियाकत अली। जज़ाकल्लाह।